अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी अञा ताईं इन मुंझारे में आहे त मरियम नवाज़ शरीफ़ खे कहिड़ो जवाबु ॾिए। मरियम नवाज़ शरीफ़ जेका पीपुल्स पार्टी मथां ईअं हमला करे रही आहे, जंहिंखे उर्दू में चवंदा आहिनि ताबड़तोड़ हमला करे रही आहे, ऐं सिंधीअ में चवंदा आहिनि त उन्हनि खां ईअं पई करे, हर जलसे हर तक़रीब में ईअं पई करे जीअं ॿुरड़े कई ॿारनि सां या उठ पतण ते कुटिजे। हू कचिया माण्हू चवंदा आहिनि न त फलाणनि जो जहिड़ो थियो, बाबा सिधियूं मुहायूं हयूं हुनखे। तो लफ़्ज़ी जेके मुहायूं आहिनि उहे पियूं थियूं लॻनि, ऐं पीपुल्स पार्टी हिन वक़्त ताईं अञा को बि जवाबु जेको आहे सो उहो न ॻोल्हे सघी आहे त मरियम नवाज़ शरीफ़ खे जवाबु कहिड़ो ॾिजे। मरियम नवाज़ शरीफ़ जेका मुख़्तलिफ़ सरकारी तक़रीबुनि में हिकु हफ़्ते दौरान लॻभॻि 3 सरकारी तक़रीबुनि में पीपुल्स पार्टीअ मथां लफ़्ज़ी हमला कया आहिनि ऐं उन्हनि खे तमामु घणो सियासी तौर ते धक रसायो आहे। पीपुल्स पार्टी जा अॻुवान जेके आहिनि उहे मुतालबो इहो करे रहिया आहिनि त मरियम नवाज़ शरीफ़ माफ़ी वठे पंहिंजे लफ़्ज़नि ते, लफ़्ज़नि जी चूंड ते ऐं लहजे ते। पर मरियम नवाज़ शरीफ़ त क्वीन मेरी स्कूल में ॿारनि जी तक़रीब में ख़िताब कंदे सिधो जवाबु ॾेई छॾियो त माफ़ी न वठंदसि, ऐं माफ़ी हू चए थी आउं छो वठां। मरियम नवाज़ शरीफ़ इहो चयो आहे हुते त पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ आहे, तो पंजाब की बात अगर मरियम नवाज शरीफ नहीं करेगी, पंजाब के अवाम की बात, उनके फ्रीडम की बात। हाँ, यो तो मरियम नवाज शरीफ ही ॿुधाईंदी त पंजाब जा माण्हू कहिड़ा गुलाम आहिनि ऐं कंहिंजा गुलाम आहिनि, जो उन्हनि जे फ्रीडम जी ॻाल्हि, उन्हनि जे फ्रीडम जी ॻाल्हि, इज़्ज़त नफ्स जी ॻाल्हि, उन्हनि जी सेल्फ रेस्पेक्ट की बात, उनकी सेल्फ स्टीम की बात अगर मरियम नवाज शरीफ नहीं करेगी तो और कौन करेगा। और इस पे मरियम नवाज शरीफ कभी माफी नहीं मांगेगी। ये पंहिंजा वज़ीर आला पंजाब मरियम नवाज शरीफ जा लफ़्ज़ आहिनि। ये पीपुल्स पार्टी जे उन मुतालबे जे जवाब में लफ़्ज़ आहिनि जेको मुतालबो पीपुल्स पार्टी कयो आहे त अॻु में जेको फैसलाबाद में डेरा गाज़ी खान में हुन ॻाल्हायो आहे, उन्हनि लफ़्ज़नि ते हूअ माफ़ी वठे। मरियम नवाज शरीफ इन ही तकरीब में ख़िताब कंदे इहो बि चयो आहे त मेरा काम है कि मैं अपने लोगों के लिए आवाज़ उठाऊं। हाँ, वाकई सिंध जा माण्हू बि चवनि था जेकॾहिं असांजो वज़ीर आला असांजे लाइ आवाज़ नथो उथारे त पंजाब जी वज़ीर आला पाण चए थी मेरा काम है मैं पंजाब के लोगों के अपने लोगों के लिए आवाज उठाऊं। मेरा काम है कि अगर पंजाब की कोई तजलील करे, पंजाब को कोई निशाना बनाए, तो मरियम नवाज शरीफ उसका जवाब दे। मरियम नवाज शरीफ इहो हाणे हिन तकरीब में न, उन खां बि अॻु में फैसलाबाद में इलेक्ट्रिक बसूं विरहाइण वारी तकरीब में जेके ख़िताब कयो, उते त उन इहो सिधो सिधो चयो त पंजाब ॾांहुं खजंदड़ आङुर जेका आहे उहा कटे छॾींदसि ऐं ख़बरदार जो पंजाब लाइ कंहिं बुरो भलो ॻाल्हायो आहे, कुझु बि ॻाल्हायो आहे। हू चए थो त जेकॾहिं पंजाब लाइ कोई ॻाल्हाईंदो, मुंहिंजी ज़ात लाइ ॻाल्हायो था भली ॻाल्हायो, पर पंजाब लाइ, पंजाबी माण्हुनि लाइ केरु ॻाल्हाईंदो त मैं उसको घर तक छोड़ आऊंगी। अहिड़ा लफ़्ज़ आमतौर ते सियासी जलसनि में अपोज़िशन जा लीडर जेके आहिनि उहे ख़िताब दौरान कंदा आहिनि। इक़्तिदार में वेठल माण्हू अहिड़ा लफ़्ज़ या अहिड़ो लहजो अपनाईंदो न आहे। पीपुल्स पार्टी वॾी मुश्किलात में ईअं न करे आहे त उन्हनि खे इन लहजे में, इन लबो लहजे में, इन टोन में, इन अंदाज़ में बयान जो जवाबु ॾियणु नथी चाहे पीपुल्स पार्टी। ईअं बि न आहे त पीपुल्स पार्टी वटि को माण्हुनि जी खोट आहे, पीपुल्स पार्टीअ वटि बि अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके उनजो लाजवाब करे छॾनि। पर पीपुल्स पार्टी फ़िलहाल तव्हां ॾिठो हूंदो क़ौमी असेंबलीअ में बि हुननि जेको आहे सो कादिर पटेल खे कोन लाथो। कादिर पटेल मशहूरु आहे पंहिंजे अंदाज़े गुफ़्तगू जे करे, पर हुननि नवीद कमर जहिड़े सॉफ्ट माण्हूअ खे इहो जेको जेको ख़ुदि मरियम जा लफ़्ज़ जॾहिं दोहराए पियो त उहो चए पियो त मरियम नवाज़ चयो न मेरा पानी मेरी मर्ज़ी, त उनखे हू दोहराए पियो जॾहिं त चए पियो हमारा पानी हमारी मर्ज़ी, ॾाढो नरम नरम लहजे में हू चए पियो। ऐं असां बसि वॉकआउट बि न पियो चए, भरिसां बीठल ॿिए हुनखे मेंबर चयो बाबा वॉकआउट हलो। अहिड़ा सॉफ्ट जेके लफ़्ज़ जी चूंड कंदड़ माण्हू आहिनि पीपुल्स पार्टी फ़िलहाल मरियम नवाज़ जे जवाब में उहे लथा आहिनि। हिकिड़ी कमेटी जेका स्पीकर अयाज़ सादिक ठाही त ॻाल्हियूं कयो पाण में, उन में बि तव्हां ॾिठो हूंदो त मुस्लिम लीग नवाज़ राणा सनाला खे विहारियो, पर हिन तरफ़ खां पीपुल्स पार्टी तरफ़ खां के बि हार्ड क़िस्म जा माण्हू कोन हुआ। एजाज़ जखराणी हुयो, नवीद कमर हुयो ऐं सॉफ्ट हुयो, हुनजो लहजो बि हुयो बाबा असां ॾोह कहिड़ो कयो आहे, मतिलबु सोली सिंधीअ में हुनजो जेकॾहिं तर्जुमो चऊं त बाबा ॾोह कहिड़ो कयो, गुनाह कहिड़ो कयो, असां त रुगो सलाह ॾिनी। जीअं कमर ज़मा कारा बि चयो त बाबा असां त तव्हांजे कम ते तनक़ीद बि कोन था करियूं, असां का ॻाल्हि ई कोन था करियूं, ऐं तव्हां हमलनि मथां हमला पिया था कयो।
असां त चवंदा त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए पंजाब जे माण्हुनि जी मदद करियो, ॿोॾ जा जेके मुतासिरीन आहिनि बस। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सिर्फ़ु इहो मुतालबो कयो, ऐं उहो बि वफ़ाक़ी हुकूमत खां कयो, पंजाब हुकूमत खां हुन इहो मुतालबो न कयो। उहो वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त पंजाब में जेके ॿोॾ मुतासिरीन आहिनि, असांजो मॉडल बेनज़ीर इनकम सपोर्ट जो अहिड़ो आहे जो उन वटि तमामु वॾी डेटा आहे ऐं उहा माण्हुनि ताईं पहुची सघे थी आसानीअ सां, ऐं उहो मैकेनिज़म बि आहे। नओं मैकेनिज़म ठाहिण लाइ ज़ाहिर आहे वरी नए सिरे को इदारो ठहे, उनजी बजेट ठहे, उनखां बहितर आहे तव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ज़रिए पंजाब में ॿोॾ मुतासिरीन माण्हुनि जी मदद कयो बस। मुतालबो इहो मुतालबो छा पीपल्स पार्टी कयो आहे? अची मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जेका आहे उन 3 जलसनि में लगातार हिकु हफ़्ते में 3 जलसनि में, ऐं हुननि जे मथां पीपल्स पार्टी जे मथां एतिरा हमला कया आहिनि जो सभु माण्हू चवनि था त इहो त पंजाबी कार्ड खेॾे पई, पंजाब कार्ड खेॾे पई, पंजाब जी कुमपरस्ती पई करे। पर पीपल्स पार्टी उनखे अञा ताईं इन क़िस्म जो या इन सतह जो जवाबु न ॾिनो आहे। पीपल्स पार्टी जा जेके अहम अॻुवान मां मुराद त मरियम नवाज़ शरीफ़ जे कैलेबर जो, जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाण आहे, फरियाल टालपुर साहिब आहे, या आसिफ अली ज़रदारी साहब आहे, या इवन ख़ुदि सिंध जे वज़ीर आला बि हिन वक़्त ताईं उनखे कोई जवाबु न ॾिनो आहे। यानी पीपल्स पार्टी अञा ताईं ॿुॾतर में आहे त उनखे जवाबु ॾिजे या न ॾिजे। पीपल्स पार्टी इन टोन में शायदि मरियम नवाज़ खे बयान मजबूरी जी हालत में हू ॾिए त ॿी ॻाल्हि आहे, न त अदरवाइज़ हू छो त कन्फ्रंटेशन जी पॉलिटिक्स या वरी हिकिड़ी अपोज़िशन जी पॉलिटिक्स, मज़ाहमत जी पॉलिटिक्स, उहा पीपल्स पार्टी घणो अॻु में ई छॾे चुकी आहे। जॾहिं खां आसिफ अली ज़रदारी साहब पीपल्स पार्टी जे मामलनि जो आगू संभालियो आहिनि त तव्हां ॾिठो हूंदो त हुन मफ़ामत जी हमेशह ॻाल्हि कई आहे। हुन कॾहिं बि ईअं न चयो आहे त फलाणो हीअं आहे, फलाणो हूअं आहे, इन क़िस्म जी। कुझु सीनियर माण्हू इहो चवनि था मरियम नवाज़ शरीफ़ जे इन्हनि लगातार तकरीरुनि खां पोइ हू इहो सम्झनि था त इन पोयां कुझु न कुझु ज़रूरु आहे, समथिंग इज़ कुकिंग बिहाइंड। हाणे उहा छा ॻाल्हि आहे, उन लाइ बि केतिरियूं थ्योरीज़ आहिनि। ऐं मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जे हिननि तकरीरुनि खां पोइ इहो त हर माण्हू सम्झी सघे थो त जेको नवाज़ शरीफ़ ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जे विच में मफ़ामत जो यादाश्तनामो थियो हुयो, उहो त दफ़न थी वियो। चार्टर ऑफ डेमोक्रेसी जंहिंखे चऊं था COD, उहो COD त दफ़न थी वियो, छो त मरियम नवाज़ साहिबा उन पिच ते हली वई आहे जिते पंजाबी ऐं सिंध मां यानी पीपल्स पार्टी जे हुकूमत मां सिंध मां को माण्हू उथी उनखे इहो नथो चए त बाबा पंजाबियुनि लाइ त असां कुझु कोन ॻाल्हायो आहे, पंजाबी त असांजा सिरा साईं आहिनि, पंजाबियुनि सां त असांजूं रिश्तेदारियूं आहिनि, पंजाबियुनि खे त असां नौकरियूं ॾिनियूं आहिनि, पंजाबियुनि खे त असां हिते अकोमोडेट कंदा आहियूं, ऐं पंजाबियुनि जो त को नालो बि कोन वठंदो आहे सिंध में, हुननि जी तमामु वॾी मालिकी आहे। पर फ़िलहाल पीपल्स पार्टी इन खे शायदि पंजाब वर्सिस सिंध नथी बणाइणु चाहे। अदरवाइज़ जीअं मूं सवेल अर्ज़ु कयो त पीपल्स पार्टी वटि बि केतिरा ई माण्हू वेठा आहिनि जॾहिं ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं उहो जॾहिं हुनखे मौक़ो ॾिनो वियो पंहिंजी क़यादत जे पारां त हू तमामु सख़्तु जवाबु ॾेई सघनि था मरियम नवाज़ खे, पर फ़िलहाल हू ख़ामोश आहिनि ऐं हू ॾिसणु था चाहिनि त आहे छा। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त राणा सनाला फैसलाबाद वारे जलसे में त घटि में घटि ॻाल्हि क्लियर करे छॾी त मरियम नवाज़ शरीफ़ जेका आहे सा वज़ीर आज़म जी उम्मीदवार आहे। हाणे इन ॻाल्हि खां पोइ घटि में घटि तव्हां असां जहिड़ा सादा बोझ जेको अवाम आहे उहो इहो सम्झी सघे थो त हीअ ख़ुदि जेका लफ़्ज़ी जंग आहे या ॿिनि वॾियुनि सियासी जमातुनि जे विच में जेका जंग आहे उहा ईंदड़ वज़ीर आज़म जे उम्मीदवार जे नाले ते आहे त ईंदड़ वज़ीर आज़म जो उम्मीदवार केरु थिए। इहो ॿ वॾियूं सियासी जमातूं आहिनि, उन्हनि में हिकिड़ी जो उम्मीदवार पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ज़ाहिर आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब आहे, त मुस्लिम लीग नवाज़ जी उम्मीदवार जेका आहे उहा जीअं राणा सनाला पाण चयो त उहा मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा आहे। हाणे उन लाइ थींदी आहे लॉबिंग, छो त पाकिस्तान जो वज़ीर आज़म थियणु सवली ॻाल्हि बि न आहे ऐं उन जे लॉबिंग बि खपे, अवामी सपोर्ट बि खपे ऐं उन जे लाइ पंजाब जेको आहे होम ग्राउंड आहे। इन जे करे ई आसिफ अली ज़रदारी साहब तमामु घणो अॻु में पंजाब में कमु करणु शुरू कयो हुयो, पर उहो हुन हुकूमती तरीक़े सां कमु करणु शुरू कयो जंहिंमें मुस्लिम लीग नवाज़ हुनखे पेर खोड़े न ॾिना हुआ।
हुकूमती तौर ते ईअं त हुननि हुकूमत जी हिमायत जे एवज़ हुननि खां मुस्लिम लीग नवाज़ खां इहा घुर कई हुई त असां तव्हांखे वोट ॾींदासीं, क़ौमी असेंबली में बि ॾींदासीं त भली शहबाज़ शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म थिए, पंजाब असेंबली में बि ॾींदासीं त भली मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा उहा वज़ीर आला थिए, पर उन जे एवज़ तव्हां घटि में घटि इहो कंदव त असांजे मुख़्तलिफ़ ज़िलनि में तव्हांजे मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीपुल्स पार्टी जी गॾियल हिकिड़ी कमेटी हुजे जेका ऑफिसरनि जूं बदिलियूं मुक़ररियूं कराइण में ऐं तरक़ियाती कम कराइण में उहे गॾियल फ़ैसिलो कनि। उन में आसिफ़ अली ज़रदारी साहिब जो इहो ख़्यालु हो त आहिस्ते आहिस्ते स्पेस जेको आहे उहो मिलंदो, जीअं जीअं तरक़ियाती कम थींदा माण्हू, तव्हांखे ख़बर आहे जेको इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदो आहे, भली चौधरी हुजे वॾेरो हुजे, उनजो औताक वीरान हूंदी आहे, उनजो डेरो पंजाब में जीअं चवंदा आहिनि उहो वीरान हूंदो आहे, त हुन इहो सम्झो त पीपुल्स पार्टी जे माण्हुनि जो कुझु न कुझु डेरा जेके आहिनि उहे आबाद थियण लॻंदा। पर ख़ुदि आसिफ़ अली ज़रदारी साहिबु हिन वक़्तु हैरान हूंदो पंहिंजे दुबई जे घर में त हीउ छा थी वियो, यानी मरियम नवाज़ शरीफ़ इन हद ताईं हली वञे जो हुननि खां इमरान ख़ान विसरी वञे। यानी असुल जेका तनक़ीद ठहे पई, हक़ीक़त जेकॾहिं ॻाल्हि कजे त मरियम नवाज़ शरीफ़ जी तनक़ीद ठहे पई त उहा पंहिंजे मुख़ालिफ़ इमरान ख़ान ते करे आहे, पीटीआई ते करे आहे, पर हुन अची सिंगनि ते खयो आहे पीपुल्स पार्टी खे ऐं पंहिंजे इतिहादी खे, हाणोकी इतिहादीअ खे, माज़ीअ जी इतिहादी त छॾियो, हाणोके पंहिंजे इतिहादी पार्टीअ खे अची उखियुनि ते खयो आहे ऐं हेॾां बि अचे थी त धकु हणे थी, होॾां बि अचे थी त धकु हणे थी ऐं चए थी त पंजाब खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो आहे। भई पीपुल्स पार्टी पंजाब खे किथे घटि वधि ॻाल्हायो, कहिड़ो घटि वधि ॻाल्हायो हूंदई? ऐं उन्हनि में इशू कैनाल वारो हुन आंदो आहे त कैनाल जेके आहिनि सो उहे मेरा पानी मेरी मर्ज़ी, इहो जेको आहे ऐं ख़ुदि 15 ॾींहं सिंध वारनि जेको धरणो हुयो उहो असांजो बंदि कयूं, जीअं राणा सनाला चयो। त इन क़िस्म जूं हिन वक़्तु मरियम नवाज़ शरीफ़ पारां पंहिंजे चाचे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा बि मां सम्झां थो त हिन वक़्तु उहो ऑर्डर्स मञण या हुकुम बतौर वज़ीर आज़म शायदि उहो घटि थी मञे, जंहिंजे करे हुनजो त ख़्यालु इहो हूंदो शहबाज शरीफ़ जो त माफ़ी तलाफ़ी करे जान छॾाइजे, पर मरियम नवाज़ शरीफ़ अञा ताईं बीठी आहे त माफ़ी कोन वठंदी ऐं छाजी माफ़ी, हू पंहिंजो टिक ॿधी बीठी आहे। पंजाब में इन कोम्परसी ॾेखारण सां थोरो घणो हुनजो वोट बैंक जेको आहे उहो मज़बूत ज़रूरु थींदो, पर पीटीआई जे मुक़ाबले में शायदि ई हूअ खटी सघे या ते। इहे एतिरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि खे आसान कुझु माण्हू जेके आहिनि उहे बणाईंदा आहिनि, कुझु उहे माण्हू, मरियम नवाज़ शरीफ़ जो हिकिड़ो ख़ासि माण्हू आहे जंहिंखे, ऐं उहो तसब परस्त सहाफ़ी त न चइजे उनखे, पर सहाफ़ी पाण खे सॾाए थो त असां बि चऊं था सहाफ़ी, तसब परस्त सहाफ़ी आहे रज़ीदाद। रज़ीदाद हिकिड़े ट्वीट में पंहिंजे में पीपुल्स पार्टी जे हिकिड़े अॻुवाण खे जवाबु ॾिनो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त नदीम अफ़ज़ल चंद जो इंटरव्यू रखी करे हुन चयो आहे त नदीम अफ़ज़ल चए थो त मरियम नवाज़ खे जंहिं जनरल आसिरो ॾिनो हुयो वज़ीर आज़म जो उहो बदिली थी वियो आहे, उन जी बदिली थी वई आहे। त उन जे जवाब में रज़ीदाद चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे जंहिं जनरल आसिरो ॾिनो वज़ीर आज़म थियण जो उहो बदिली थी वियो। पंजाब में केपी में ऐं बलूचिस्तान में जेकी इस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहिनि, अमलदार आहिनि, ऑफिसर आहिनि, उन्हनि जा नाला वठी ॻाल्हि करणु ऐं तजियो करणु आम आहे। सिंध में को बि हुकुमरान जमात पीपुल्स पार्टी जो माण्हू हुजे या पीर पगारो साहिब जो हुजे, जीडीए जो हुजे, को बि माण्हू इहो न चवंदो आहे त असांखे फलाणे कर्नल या जनरल खटरायो आहे या हारायो आहे, इन क़िस्म जी का ॻाल्हि असां वटि मयूब आहे सम्झी वेंदी आहे। ऐं शायदि पीपुल्स पार्टी अहिड़ा नाला बि न वठी अॻिते हली, पर उन रज़ीदाद इहा ट्वीट कई आहे त जंहिंखां पोइ इहा ॻाल्हि बि सम्झ में अचे थी त मामिलो छा आहे। एबीएन हिकिड़ो टीवी चैनल आहे जंहिं ते नवीद कमर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई। नवीद कमर साहिबु ख़ातून एंकर सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुस्लिम लीग की भूल है कि हम यहाँ इसलिए बैठे हैं कि पीछे फौज ने कहा है कि यहाँ बैठो। दैट्स नॉट फैक्ट, वी आर हियर ऑन प्रिंसिपल एंड वी विल कंटिन्यू टू डू सो। हुन इहो तासुर बि रद्द करण जी कोशिशि कई आहे त को इस्टेब्लिशमेंट या फौज चवण ते असां शहबाज शरीफ़ वारी जेका हाइब्रिड रिजिम आहे इन सां कढायूं, असां पंहिंजो उसूलनि जे बुनियाद ते। हाणे ख़बर न आहे उहे उसूल कहिड़ा आहिनि, पीपुल्स पार्टी खे जंहिं मजबूर कयो आहे त जंहिंजे करे पंजाब में ख़ुदि हुनजो जेको कैपिटल आहे, पॉलिटिकल कैपिटल, उन जो बि लॉस थिए थो। न त इहो ई पंजाब आहे, पीपुल्स पार्टी सां केतिरी वालिहाना मोहबत कंदो हुयो, इहो ई पंजाब आहे, इहो ई लाहौर आहे जंहिंमें पीपुल्स पार्टी जो बुनियादु पियो।
जंहिंमें उनजो बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं अयूब ख़ान जी गवर्नमेंट खे उन अयूब ख़ान जी गवर्नमेंट मां हुननि खे कढियो वियो जॾहिं हू फॉरेन मिनिस्टर हुयो, त उनजे मथां इहा शर्त लॻाई वई उन ज़माने में, सेंसरशिप लॻाई वई त किथे बि रस्ते में खिताब न कंदे माण्हुनि सां न ॻाल्हाईंदे। त उहो जॾहिं माण्हुनि खे ख़बर पई लाहौर जे माण्हुनि खे, त सॼो लाहौर जो रेलवे जेको प्लेटफॉर्म आहे उहो भरिजी वियो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे पंहिंजे बोगीअ मां जेको ख़ासि हुनखे बोगी ॾिनी वई लाड़काणी खणी अचण लाइ, उन मां जॾहिं ॿाहिरि निकितो त हुनजे अखियुनि मां माण्हुनि जो तमामु वॾो हुजूम ॾिसी हुनजे अखियुनि मां जेको आहे सो माण्हुनि जो जज़्बो ॾिसी करे हुनजे अखियुनि मां लुड़क लड़ी पिया हुआ ऐं उहो ॻोढ़ा उघण लाइ हुन पंहिंजो रुमाल खणी करे ॻोढ़ा उघिया हुआ ऐं उहो सभिनी खे यादि आहे त उहो रुमाल बि नीलाम थियो हुयो। भुट्टो साहिब जी उन पंजाब में एतिरी से हुई, उहो छा थियो आहे जो पीपल्स पार्टी भुट्टे साहिब खां पोइ पंहिंजा पेर पंजाब में न ॼमाए सघी आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त पंजाब में पंजाबी क़ौमपरस्ती जेका आहे उन जो उभार आहे। केतिरा ई पंजाबी जेके टीवी चैनल्स ते वेठल एंकर आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिठो हूंदो त उर्दू में ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे इहो तज़ियो पंजाबी में बि करे वेंदा आहिनि या पंजाबी जा ॿ टे लफ़्ज़ बि हणी वेंदा आहिनि। इहो ॼाणी वाणी बि हिकिड़ो अहसासु हुननि में थियो आहे त भई सभु को असांखे चए थो त पंजाबी हीअं करे विया, पंजाबी हूअं करे विया, त तंहिंजे करे सभु को जेकॾहिं क़ौमपरस्ती करे थो त असां छो न कयूं। पर इन खां हटी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, हक़ीक़त इहा आहे, हटी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन जे पोयां केतिरा ई फैक्टर्स आहिनि जिन में इहो जीअं मूं चयो तव्हांखे त नवीद कमर साहिबु चयो आहे त इहो तासुर बि ग़लति आहे, त फ़ौज असांखे चयो आहे त असां उन करे हिन सां बीठा आहियूं। जीअं रज़ीदाद बि चयो आहे त जंहिं आसरो ॾिनो हुयो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे वज़ीर आज़म थियण जो, उहो ऑफिसर बदिली थी वियो आहे, उहो जनरल बदिली थी वियो आहे। हाणे इन सतह ते पहुचण लाइ माण्हुनि खे त शायदि घटि अंदाज़ो थिए त मथे इक़्तिदारी ऐवाननि में बुनियादी तौर ते फ़ैसिला केरु था कनि। उन ॾींहुं मुशाहिद हुसैन बेटी हिकिड़े टीवीअ में चयो पिए त लीडर नवाज़ शरीफ़ हूंदो हुयो, शहबाज़ शरीफ़ इज़ अ गुड मैनेजर, लीडर त फील्ड मार्शल आहे, उहो लीड थो करे, ही मैनेजर आहे, शयूं जेको आहिनि हाइब्रिड तरीक़े सां हलनि पियूं। हिन हाइब्रिड सिस्टम में ॾिसणो इहो आहे त मरियम नवाज़ शरीफ़ उहा माफ़ी वठे थी पीपल्स पार्टी खां, जंहिंजो हुन पाण चई छॾियो आहे त माफ़ी कोन वठंदसि, ऐं जेकॾहिं माफ़ी नथी वठे त पीपल्स पार्टी हुन लाइ छा थी करे। पीपल्स पार्टीअ वटि कहिड़ो प्लान आहे, पीपल्स पार्टीअ वटि छा बचे थो। पीपल्स पार्टीअ खे आया इहो सोढ़ो त नथो कयो वञे त हू जेको आहे सो दीवार सां लॻी करे जीअं बेंचुनि ते अपोज़िशन बेंचुनि ते उन ॾींहुं नवीद कमर खे पीटीआई जे माण्हुनि चयो पिए त बाबा हिन पासे हलिया अचो, हुन चयो हा उहो ॾींहुं बि परे न आहे, जहिड़ियूं हालतूं हलनि थियूं शायदि असांखे इन पासे अचणो पए। त किथे ईअं त न आहे त सिस्टम में का तब्दीली पई अचे जंहिंजे करे मरियम नवाज़ शरीफ़ जेका आहे पंहिंजो टोन जेको आहे उहो इन तरह जो रखियो आहे जीअं पंजाब में मक़बूलियत उहा बि वठे ऐं उन सां गॾोगॾु मुस्तक़बिल जी प्लानिंग तौरु अॻिते अचे। छो त पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ जो शायदि जीअं नदीम अफ़ज़ल चंद इहा ॻाल्हि कई आहे, नदीम अफ़ज़ल चंद चयो आहे त इहो मुआइदो थियो हुयो त 2.5 साल तव्हां हुकूमत कंदव, 2.5 साल असां हुकूमत कंदासीं, पर हाणे लॻे थो उन मुआइदे में रदो बदल पई थिए, तब्दीली पई थिए, जंहिंजे करे मरियम नवाज़ एतिरो ताबड़तोड़ हमला पई करे, सफ़ा जेको जीअं धोबी घाट ते धोइबो आहे ईअं पई धोए पीपल्स पार्टी खे। पर पीपल्स पार्टी हिन वक़्त ताईं अञा ताईं उन टोन में मरियम नवाज़ खे जवाबु न ॾेई सघी आहे। मरियम नवाज़ खे इन करे बि जवाबु न ॾेई सघी आहे त शायदि मरियम नवाज़ जे अॻियां हुन पीपल्स पार्टी जी मजबूरी न बि हुजे, पर मरियम नवाज़ शरीफ़ जे पोयां बीठल जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन जे अॻियां पीपल्स पार्टी जी मजबूरी ज़रूरु आहे। कुझु हल्कनि जो इहो बि चवणु आहे त चीन जे ताज़े दौरे दौरान जेको सदर आसिफ अली ज़रदारी पाण कयो ऐं हुन सां गॾोगॾु पंहिंजे पुट ऐं धीउ खे बि हुन घुरायो हुयो, उन खां पोइ बि हालतूं कुझु हेठि मथे थियूं आहिनि तालकातनि में, ॿिन्ही पार्टियुनि जे विच में तालकात जेके आहिनि उहे हेठि मथे थिया आहिनि। हाणे जॾहिं पीपल्स पार्टी जवाबु ॾींदी उन खां पोइ ई अंदाज़ो थींदो त पीपल्स पार्टी जी स्ट्रेटेजी कहिड़ी आहे, हिकमत अमली कहिड़ी आहे ऐं मरियम नवाज़ शरीफ़ खे हू कहिड़ी तरीक़े सां जवाबु ॾेई सघनि था। नेक्स्ट वीलॉग ताईं इजाज़त, अला वाही।